बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त प्यारा ॿारो लेसन स्टार्ट करण खां अॻु में हमेशह अव्हांखे का सुठी ॻाल्हि मां ॿुधाईंदो आहियां त अॼु अव्हांखे हिकु अकुल ऐं ॾाहप वारी ॻाल्हि मां ॿुधाए रहियो आहियां। असुल में असांजे कचहरीअ में कंहिं ऑफिस में किथे बि अगरि असां वञूं त कीअं ॻाल्हायूं, उन जे लाइ हिकु ॾाहे जो कॉल आहे। उहो चए थो त इल्मु ॿुधाईंदो आहे त छा ॻाल्हाइजे, इल्मु ॿुधाईंदो आहे त छा ॻाल्हाइजे ऐं तरबियत ॿुधाईंदी आहे त कीअं ॻाल्हाइजे, तरबियत ॿुधाईंदी आहे त कीअं ॻाल्हाइजे ऐं उन खां पोइ तजुर्बो ॿुधाईंदो आहे त केतिरो ॻाल्हाइजे, तजुर्बो ॿुधाईंदो आहे त केतिरो ॻाल्हाइजे ऐं ॾाहप ॿुधाईंदी आहे त ॻाल्हाइजे या न ॻाल्हाइजे। याने तव्हां कचहरी में आहियो, ठीकु आहे, कंहिं ऑफिस में आहियो त इन्हनि शयुनि खे ख़ासि ख़्यालु ऐं ख़ासि ध्यान में रखी पोइ ॻाल्हायो। यानी किथे ॻाल्हाइण जी ज़रूरत न हूंदी आहे, हरू भरू माण्हू ॻाल्हाईंदो आहे, उते ख़ामोशी बहितर आहे, ठीकु आहे। ऐं जेकॾहिं तव्हां ॻाल्हायो था त 5 लफ़्ज़ ॻाल्हाइणा आहिनि त उते 10 लफ़्ज़ न ॻाल्हायो, ठीकु आहे। उहे 5 ई लफ़्ज़ सुठा सुहिणा ऐं सिधा भला हुजनि, इख़लाक़ वारा हूंदा त उहो तव्हां उते बहितर रहंदव, ठीकु आहे। हरू भरू एक्स्ट्रा माण्हू न ॻाल्हाए। अहिड़े तरीक़े सां अॼु जे लाइ अव्हांखे इहा नसीहत आहे, इन कॉल खे ध्यान में रखो ऐं हमेशह पंहिंजी ज़िंदगीअ में ईअं सुठे नमूने सां माण्हुनि सां डील कयो, ठीकु आहे। अल्लाह हाफ़िज़।